इसराइल जी गज़ा ते जारी शहीद फ़लस्तीनियुनि जो अंग 6546 थी वियो, जिन मां 50 सैकड़ो खां वधीक ॿार ऐं औरतूं शामिल। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान इसराइल जी बमबारी सबबि 344 ॿारनि समेत 756 फ़लस्तीनी शहीद। ज़ख़्मियुनि जो अंग 17439 थी वियो। दुनिया जूं मज़म्मतूं नाकारा थी वयूं। इसराइल हिकु भेरो ॿीहर फ़लस्तीनियुनि खे गज़ा ख़ाली करण जी धमकी ॾेई छॾी। इसराइल पारां गज़ा में ज़मीनी हमला करण जी तयारी शुरू। इसराइल जो वज़ीर आज़म बिन्यामिन नेतन्याहू चवे थो, गज़ा ते हमले जो वक़्तु इत्तफ़ाक़े राय सां तय कयो वेंदो। यरग़मालियुनि खे वापसि आणण लाइ हर मुमकिन क़दम खणी रहिया आहियूं। इसराइल फ़लस्तीन छिकताण ते सलामती काउंसिल जो इजलास। सलामती काउंसिल जंगबंदी कराइण में नाकाम। रूस ऐं चीन इसराइल जी हिमायत में पेश कयल अमरीकी ठहराउ खे वीटो करे छॾियो। गॾियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल जे इजलास में गज़ा बाबति अमरीका पारां पेश कयल ठहराउ ते चीन, रूस ऐं UAE पारां मुख़ालफ़त कई वई। ब्राज़ील ऐं मोज़म्बिक ग़ैर हाज़िर रहिया। रूस पारां पेश कयल ठहराउ जे मुसवदे जी चीन, रूस, UAE ऐं गबोन हिमायत कई। अमरीका ऐं बरतानिया पारां मुख़ालफ़त कई वई। अमरीकी रियासत मेन जे शहर लिस्टन जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में फायरिंग, 22 ॼणा मारिजी विया। फायरिंग जे वाक़े में 50 खां 60 माण्हू ज़ख़्मी। हमलो कंदड़ होटल, लोकल बार ऐं अल्मा डिस्ट्रीब्यूशन सेंटर खे निशानो बणायो। हमलो कंदड़ जवाबदार जी सुञाणप रॉबर्ट तौर थी। हमलो कंदड़ जी तस्वीर बि जारी। माण्हुनि खे घरनि मां ॿाहिरि न निकिरण जी इजाज़त। अस्पतालनि में एमरजेंसी लागू। पीपल्स पार्टी चेयरमैन जी फ़लस्तीन जे सफ़ारत ख़ाने आमद। बिलावल भुट्टो ज़रदारी जी फ़लस्तीनी सफ़ीर अहमद जवाद अमीन सां मुलाक़ात। गज़ा सूरतहाल ते ॻणतीअ फ़लस्तीनी अवाम सां एके जो इज़हार। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पीपल्स पार्टी क़यादत फ़लस्तीनी क़यादत सां गॾिजी दुनिया में फ़लस्तीन जो केस विढ़ी रही आहे। पाकिस्तान हिन ॾुखी घड़ी में फ़लस्तीन जे अवाम सां गॾु बीठल आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जे पाकिस्तान खपे जे नारे जी हमेशह वाखाण कंदो रहंदसि। 9 मई जे वाक़े जी मज़म्मत कई। सदाई भञ ड्रा जे ख़िलाफ़ रहियो आहियां। अॻिते वधण लाइ रस्तो खुलणु घुरिजे। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा ख़िलाफ़ रेफरेंस मुन उमाणियो हो। रेफरेंस PM हाउस खां आयो हो। सदर आरिफ अलवी जो ख़ानगी TV खे इंटरव्यू। संदसि चवणु आहे त चीफ जस्टिस मां क़ौम खे वॾियूं उमीदूं आहिनि। हू क़ौम जी उमीदनि ते पूरो लहंदो। निगरान वॾे वज़ीर जी सखर में सिंध आबादगार बोर्ड जे उहिदेदारनि सां मुलाक़ात। आबादगार अॻवाननि पारां भाण जे वधंदड़ अघनि, फुटीअ जी घटि क़ीमतुनि, खैरपुर फीडर में पाणी जी खोट ऐं राइस केनाल ते हद दाख़िलुनि जे हवाले सां शिकायतूं। जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर पारां भाण ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ क्रैकडाउन जो हुकुम। खैरपुर फीडर में पाणी जी फराहमी यकीनी बणाइण, राइस केनालनि तां रेंजर्स जी मदद सां 10 ॾींहनि अंदरि हद दाख़िलियूं हटाए रिपोर्ट पेश करण जी हिदायत। निगरान वॾे वज़ीर चयो आहे त अहिड़ी जिन्स पोखी वञे जंहिंजो मार्केट सुठो हुजे। आबादगार ज़रई इनक़लाब हाणे पंहिंजी आमदनी में इज़ाफ़ो करे सघनि था। ऐं ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप तारीख़ जी सभ खां वॾी फतह हासिल करे वरिती। वर्ल्ड कप जे 24हें मैच में ऑस्ट्रेलिया नीदरलैंड खे 309 रन्सुनि तां शिकस्त ॾेई छॾी। ऑस्ट्रेलिया तरफ़ां मिलियल 400 रन्सुनि जो हदफ़ हासिल करण लाइ नीदरलैंड जी समूरी टीम 21हें ओवर में 90 रन्सुनि ते ढेर थी वई। कैंगरूज़ मुक़रर 50 ओवरनि में 8 विकेटनि जे नुक़सान ते 399 रन्सूं ठाहियूं। डेविड वार्नर 104 ऐं ग्लेन मैक्सवेल 106 रन्सूं ठाहे नुमाया रहिया।